नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में ख़बर ॾींदा हलूं त सरदार गुलाम दस्तगीर ओढाणो जा क़ंधरा ابيلو ॼामाणी ऐं ॿिनि इलाइक़नि जा तूफानी दौरा تعزيت ॼामाणी में साफ़ी जावेद ओढाणो सां ॾाॾी जी वफ़ात मोहम्मद मूसा ओढाणो सां भाउ जी वफ़ात ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते सरदार गुलाम दस्तगीर ख़िताब कंदे चयो त इस्लाम अमन ऐं सब्र जो दर्स ॾिए थो। असांखे घुर्जे त असां इंसाननि सां मोहबत ऐं ख़िदमत ख़ल्क़ करियूं, जंहिंखे पंहिंजी इबादत सम्झूं था। कबीलाई ऐं क़ौमी जहिड़ा इंसान जो नस्ल तबाह कंदा, हिननि जहिड़नि जे वर चढ़ी इंसान बर्बाद थींदो। इन लाइ सब्र खां कमु वठणु घुर्जे। महंगाई ॾिसे थो त ग़रीबनि जी बिल्कुलु चेल चिबी करे छॾी आहे। पेट्रोल 130 रुपए ते लॻभॻि वञी थियो आहे त माण्हू ग़रीब आवाम खाईंदी घुमंदी या कमकार कंदी या ट्रैक्टरनि जे लाइ ज़मीननि में हलाईंदी, पाणी कीअं ॾींदी, या ग़रीब ॿार कीअं पढ़ाईंदा। हेॾी जो महांगाई आहे, आलू जो केॾो महांगो, खंड महांगी, दुनिया जहान में उठण वेहण महांगो थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।